कहाणी ज़हर जी पुड़ी। लेखिका श्रीमती सुंदरी उतमचंदाणीअ जी। हीअ कहाणी पढ़ी रहियो आहे अशोक चंचलाणी। हीअ कहाणी असां हुन जे कहाणियुनि जे गुटके अछावार ॻाढ़ा गुल मां खई आहे। ज़हर जी पुड़ी। ज़हर जी पुड़ी। मुंहिंजी अस्पताल काफ़ी नंढी आहे। शायदि माण्हू घणा था अचनि इन करे नंढी थी लॻे। केॾी बि आहे। मुंहिंजे मन खे विश्व जो विराट दर्शन करायो अथसि ऐं अजीब शांती भरिजी वई आहे मुंहिंजे मन जे अंदरि। लॻंदो आहे मुंहिंजे हिन नंढड़े टुकर में सारी कल्याण कैंप वेठी नब्ज़ ॾेखारे। कुमारीअ मुंहिंजे अस्पताल में क़दम रखियो उन महिल ई मुंहिंजी निगाह मथिस पई हुई। पर मुंहिंजे आज़मूदे सेखारियो आहे त डॉक्टर माना गूंगो, ॿोड़ो ऐं नाबीन इंसान। इहे टेई वस्फ़ूं कंहिं हद ताईं असांखे पाण मंझि आणणी पवनि थियूं। मां पंहिंजनि ॿियनि मरीज़नि खे ॾिसण में मशगूल होसि। कंहिं बि मरीज़ खे अंदरि रूम में जांच लाइ वठी थे वियुसि त कुमारीअ जूं नज़रूं मुंहिंजे पुठियां हलियूं थी आयूं। पर ॿाहिरि थे निकितुसि त पेंडुलम वांगुरु खेनि मोटी साॻीअ जाइ ते हलियो वञणो थिए पियो। कुमारी बेंच जे कन्ने ते वेठी हुई, ॾाढी परेशान, अखियुनि में आग ऐं दुख जो अजीब मेल। मूंखे पक हुई त हींअर हीअ छोकिरी रोई विझंदी। इन करे हिकु मरीज़ खे जाचींदे चयुमि, कुमारी तोखे घणी तकलीफ़ आहे छा? बसि ॿियनि डॉक्टरनि ऐं मूं में इहो ई फ़र्क़ु आहे। हूअ चप ते चक हणी अखियुनि जा ॻरा ॻरा छपर मथे करे कंध सां हा हा करण लॻी। रोदन संदसि छातीअ में आतुर हो। मां मरीज़नि खे दवा ॾेई कुमारीअ खे जांच वारीअ कोठीअ में वठी वियुसि। हूअ तपास वारे संदुल ते चढ़ंदे ई फुटकी पई, ज़हर खपे डॉक्टर। मूं चयो, छो छो? मूं अहिड़ा केस घणेई ॾिठा आहिनि, पर इन करे कंहिंजे दुख जो घटि अंदाज़ो लॻाइण मुंहिंजे जीवन मूंखे न सेखारियो आहे। काई ग़लती थी वई आहे तोखां? कुमारीअ कंध सां हा कई। ग़लतीअ खे सुधारे सघिजे थो, ज़हर सां छा करिणो आहे? अहिड़े पीउ वटि जनम वठण जी जा मूंखां ग़लती थी आहे, उहा पीउ खे ज़हर ॾेई मारण खां सवाइ सुधारे नथी सघिजे। मुंहिंजे हमदर्दीअ खे कंहिं थप्पड़ हयो। हो मूंखे अॼुकल्ह जे छोकिरियुनि लाइ वॾियूं शिकायतूं आहिनि, लेकिन हीअ त बिल्कुलु ई सारी सभ्यता संस्कृतीअ ते चमाट हुई। दिलि में आयो हिन छोकिरीअ खे अस्पताल खां ॿाहिरि कढी छॾियां, लेकिन कोई पंहिंजी सभ्यता जी संभाल न करे त मां बि पंहिंजी सभ्यता भुलिजी वञा। मुंहिंजे मुंहं में पक ई पक घुंज नज़र आयो हूंदो। मूं चयो, कुमारी कंहिं डॉक्टर जी हमदर्दी हासिल करण माना इहा न आहे त उनजो अजोक फ़ाइदो वठिजे। हुन मुंहिंजा हथ पकड़े वरिता। न डॉक्टर, ग़लति न सम्झो, पूरे महीने जी लगातार सोच वीचार खां पोइ ही फ़ैसिलो करे सघी आहियां। केतिरो न सुठो फ़ैसिलो कयो आहे तो। शाबास आहे तुंहिंजे अकुल ते, पढ़ियल गढ़ियल छोकिरी, पर तुंहिंजी सम्झ बसि इहा। छोकिरी विछूं विछूं थी वई। डॉक्टर हलो घर, मुंहिंजी माउ जी हालत त ॾिसो, कीअं वेचारीअ खे मारियो अथसि। छा हिकु ॼणे खे इख्तियारी आहे त बसि सारे घर खे तबाह करे छॾे? वाकई हिन अजीब घुर वारीअ छोकिरीअ जो घर ॾिसण ते मुंहिंजो रूह खजी बीठो। ॿियनि मरीज़नि खे अध मुने कलाक में ॾिसी रवानो करे जॾहिं वांदो थियुसि तॾहिं ॾिठुमि कुमारीअ खे हिकु कुर्सीअ ते वेठे वेठे निंड अची वई हुई। अजीब ॻाल्हि चइबी, कोई पंहिंजे पीउ जे खून में हथ रंगण जी तयारी कंदे बि निंड करे सघे थो? कहिड़े क़िस्म जो अजीब मन आहे हिन नौजवान टहीअ वारनि जो। लेकिन मूंखे छा थी वियो हो?
मूंखे लॻो बुखार धीरे धीरे मुंहिंजनि लिङनि ते ज़ाहिर थींदो थो वञे। कैंप में खून, चोरियूं, झगड़ा नई ॻाल्हि त नाहे, पर हिक धीउ पंहिंजे पीउ जे खून लाइ संभरे। कुमारी छिरक भरे उथी खड़ी थी हुई। हलो डॉक्टर, बसि असांजे नर्ग जो नज़ारो हली ॾिसो। ख़ुदि ई चवंदा त अहिड़ीअ हालत में इन खां सवाइ ॿी राह थी नथी सघे। इजो हींअर मूंखे अख लॻी वई हुई त सपने में ॾिठुमि हू मूंखे मारे वेठो। जी, कुमारीअ जे मन जा भाव जाचींदे चयुमि, मग़ज़ ठीकु न हुजेसि त? न डॉक्टर, इहा ॻाल्हि नाहे। मूंखे त लॻे थो त हिन क़िस्म जा सवां सिधा माण्हू बाक़ाइदे चरियुनि खां बि वधीक ख़तरनाक आहिनि। कंहिं असांजी हिकु ॻोठ न, हिकु वॾो घरु आहे। रस्ते तां हल त घणनि ई सां राम राम करणी पवे। के त उते ई पुट जी बांह खणी चवंदा, डॉक्टर ॾिसंदा वञोसि न, बीमार थी पियो आहे। अचां थो चई जिंद छॾाइणी पवंदी आहे। पुठियां ॿ चार ॻाल्हाइण लाइ बि मिलंदा आहिनि। छे डॉक्टर जो मिजाज त ॾिसो, इन ई कैंप मां ई नाणो कमायई, अॼु संदसि लोलो थो लख लहे। बसि मुंहिंजे मन खे मूंखां सवाइ को नथो ॼाणे। कुमारीअ जो घर, रवाजी 2 कमरनि वारी बैरेक, जंडीअ जे पावन वारी खट ते हू वेठो हो, जंहिं बाबति कुमारीअ धीउ थी करे बि कटियल, बखियल, अलाए जे कहिड़ा कहिड़ा अण सुहाईंदा लफ़्ज़ कमांदा हुआ। खिलमुख सुभाउ त मुंहिंजो आई, पर हुन जे छो आयो आहे डॉक्टर, कंहिं घुरायो अथसि, अखरनि खां पोइ बि मां खिली सघियुसि थे। तंहिं लाइ मुंहिंजी हिन पारखू अख दाद लहिणो, जंहिं अक्सर अहिड़नि शख़्सनि वटि बि का दिलि ॾिठी आहे। मूं धीरज सां चयो, काका ख़ुशि त आहियो? ऐं जंडीअ जे पावन खे हथ लाहींदे चयुमि, काका सिंध जे सूखड़ियुनि खे के तव्हां जहिड़ा क़दुरदान ई सांढिन। तुंहिंजी ॻाल्हि खणी ठीकु बि हुजे, पर डॉक्टरनि जो कमु नाहे त खटूं ऐं हंध वेही जाचिन। मूं मन में खिलियो, डॉक्टर आहे बसि मर्ज़ जी दवा, इन खां वधीक हू छा थींदो आहे? सो मरीज़ छो सोचिन, मरीज़ जो थिया। चयुमि, डॉक्टर बि माण्हू थींदा आहिनि काका। कैंप में माण्हू, छॾ चर्चा डॉक्टर, हुन वराणियो। मूंखे त काका माण्हू ई नज़र था अचनि, ऐं काफ़ी दिल वारा माण्हू। ईअं त बूटा बि हिक जाइ तां छिनी ॿिए जाइ ते अची हण त कुझु वक़्तु त पिया लुॾंदा लमंदा, जेसीं ॿिए ज़मीन में बि का पाड़ हणी वठनि। कहिड़ी पाड़ हणंदासीं, ॾींहों पोइ ॾींहुं कलजुग वञे ज़ोर पकड़ींदो। छोरियूं ॾिस त सोढ़ियूं सथड़ियूं ऐं सोढ़ियूं घाघरियूं पाए ॻिचियूं उघाड़ियूं करे पई जवानी ॾेखारिन, ऐं छोरा ॾिस त दग दग ते बीह सूटा पिया चाढ़िन। ही आहे असांजो जीअण। महात्मा चवंदो हो, जवान पढ़ी ॻोठनि में सुधारो करण लाइ वञनि, पर तूं ई चओ डॉक्टर, कयो आहे कंहिं कैंप जो सुधारो? मां ही लेक्चर ॿुधी बसि हुन माण्हूअ जे मुंहं में निहारींदो ई रहिजी वियुसि। कुमारी ऐं संदसि माउ कमरे जे दरिये ॿाहिरां बीठियूं हुयूं, संदन मुंहं कौड़ा हुआ। मूं सुवाल भरी नज़र सां ॾांहुं निहारियो। ॿिन्ही मूंखे कमरे में अचण लाइ इशारे में मिंथ पे कई। हिन कटियल बखियल जी नियत एतिरी साफ़ हुई जहिड़ो गंगा जल, पर मां उथी जो ॿिए कमरे में थे वियुसि त बिगड़जी वियो। चवे, ॾिसो डॉक्टर, तव्हांजो कमु आहे डॉक्टरी करणु, मर्ज़ छुटाइणु। कंहिंजे घर में अची संदसि धीउ ऐं ज़ाल सां ॿिए कमरे में वञी ॻाल्हाइणु तव्हांजे शान जी ॻाल्हि नाहे। अजीब धक्को, मूंखे त अखर ई न पे मिलिया जिन सां मां सम्झाए सघांसि त मुंहिंजी नियत बि साफ़ आहे। मां त खेसि बचाइण आयो आहियां। मां मुंझारे में बीठो हुउसि, ज़मीन ते नज़र धरे
जो हू साहिब हाकमाणे अंदाज़ में चवण लॻो, तव्हांखे कुझु बि ॻाल्हाइणो आहे त मुंहिंजे अॻियां ई ॻाल्हाए सघो था। कुमारी, कंहिंजे लाइ डॉक्टर खे वठी आई आहीं? अमीअ खे ॾेखारिणो हो। कुमारीअ तेज़ीअ सां उत्तर ॾिनो। वठी अचेसि अंदरि, मां त ॾिसां त कहिड़ो मर्ज़ अथसि। तोखे मर्ज़ ॾिसण में ईंदो आहे अवल? ज़ाल हथ खणी छेड़े लाइ तयारु बीठी हुई। हाणे ॾिसो ॾिसो डॉक्टर, ही अथव हिननि जा अफ़ाल। मुल्क कोन मटियो अथऊं, पर माण्हू ई मटिजी विया आहिनि। ज़ाल खे मर्द सां कीअं पेश अचणु खपे या धीउ खे पीउ सां कीअं ॻाल्हाइणु खपे, बसि का बि शनास रही अथनि। तुंहिंजनि लेक्चरनि त साड़े रख कयो आहे। ॾिसो वेठा डॉक्टर, चङे मतारे बदन वारी हीअ औरत दरीअ जे ॿाहिरां बीठी चई रही हुई। डॉक्टर, पहिरीं इन्हीअ खे जाचे ॾिसो। जेको टिप टिप ते थो रोके, कपिड़ा पायूं त जलंदो, खाधो खाऊं त बलकंदो। अलाए जे कहिड़ी बाहि जी इंजण अथसि छातीअ में। ही कुमारीअ ॻाल्हायो, जंहिंजे बदन ते कपिड़ा ईअं चंबड़िया पिया हुआ ॼण हाणे सनानु करे आई हुई। मां अखियूं फाड़े ॾिसण लॻुसि। हीअ साॻी कुमारी आहे जा अस्पताल में रोई रही हुई। हुन तरफ़ पीउ ॾंद करटे घड़ी खन चुप रहियो। पोइ वाच ॾिसी चयईं, ॿिनि वञण जो वक़्तु थियो आहे। हिन महिल मुंहिंजो वॾो पुटु बि रुली पिनी घर मोटंदो। इहो हिननि ॿिन्ही खां उतर आहे। ऐं ॿी हिकु धीउ बि आहे, जंहिंखे मुड़ुस छॾे ॾिनो आहे। शुकुर, उहा त हिननि वांगुरु निखटू कान्हे, पर वात वकील हूअ बि घटि कोन्हे। मुंहिंजो चवणु बसि इहो अथनि त सभु कमाइनि, महिनत कनि, पर हिननि जूं अखियूं आहिनि मुंहिंजे बैंक बैलेंस में। दरी जो हुन पासे कुमारीअ जूं अखियूं बाहि थी वयूं हुयूं। चयईं, बैंक छा मसण में हलंदी? माण जे चोर जे न? पीउ वरी चयो, हर को पंहिंजे माणण चोरण में ई पूरो रहे त पोइ असां मुल्क लाइ आज़ादी वठी छा कयो? आज़ादी असां त कीन घुरी हुई, जिन घुरी हुई तिन घुरी हुई। हुननि त ग़ुलामीअ में बि खीर मखण खाधा। असीं त आज़ादीअ वक़्तु बि हिन बखियल जा ग़ुलाम आहियूं। हीअ कुमारी हुई ऐं ॿियो वसकारो माउ मोकिलियो। ॾिस चवीं छा थो, जिन अञा जवानी न माणी आहे से मुल्क लाइ मरण शुरू कनि। पीउ खट तां उथी मूंखे दर तरफ़ हलाए चवण लॻो, असांजे हिन कुंभे नर्ग जो पुड़ वधीक न खोलियो मुंहिंजा साईं। हिननि जो न वस पुॼे त जेकर मूंखे कचो खाई वञनि। बसि साईं, हिकु हिकु ॼणो हिते ज़हर जी पुड़ी अथव। ज़हर जी पुड़ी? मूंखां छिरक निकिरी वियो। मां तकिड़ो तकिड़ो ॿाहिरि निकिरी आयुसि। कीअं लॻी तव्हांखे हीअ कहाणी ज़हर जी पुड़ी? लेखिका सुंदरी उतमचंदाणीअ जी हीअ कहाणी पढ़ी रहियो हो अशोक चंचलाणी। सुंदरी उतमचंदाणीअ जूं ॿियूं कहाणियूं तव्हीं पढ़ी सघो था, ॿुधी सघो था हुन जे वेबसाइट www.sundariuttam.com ते। पंहिंजो रायो मोकिलींदा info@sindhisangat.com। पाण बि पढ़ो, ॿियनि खे ॿुधायो। सिंध त फैलायो। सिंधी ॿोली अमर रहे।